Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. जो इस वक्त रीजनल चेंजेस आ रही हैं, अफ़गानिस्तान की जो सूरत हाल है उसमें हम बड़ा क्लोजली वॉच कर रहे हैं कराची को भी। और कराची में जो आजकल सारी चल रही हैं मूवमेंट्स उनको भी, और ये बात हुई है कि कुछ लिंक उनमें नज़र आता है। तो मुझे पूरी उम्मीद है कि फेडरल गवर्नमेंट भी हमारे साथ और हमारे आर्म्ड फोर्सेस, हमारी इंटेलिजेंस एजेंसीज, हम सब मिल के इंश्योर करेंगे कि अफ़गानिस्तान में जो कुछ होता है उसका स्पिल ओवर अफेक्ट तो आएगा, हम उसी रीजन में हैं, उसका स्पिल ओवर कम से कम हो। तो हमारी लोकेशन ऐसी है कि इसके अफेक्ट्स हर तरफ आते हैं इस मुल्क में, और कराची ख़ास तौर पे इसलिए अफेक्ट हो जाता है, जैसे मैंने कहा कराची में पूरे मिनी पाकिस्तान है हर जगह से, और एक इकोनॉमिक सेंटर है, लोग इधर आते हैं। अफ़गानिस्तान जी तब्दील थींदड़ सूरत हाल जा असर कराची ते भी पवंदा। वफ़ाक़ ऐं एजेंसीज़ सां गॾिजी यकीनी बणाईंदासीं त लॾपिलाण जा असर कराची ते घटि खां घटि थियनि। वॾे वधी मुराद रिशा चयो आहे त क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में ज़िक्र थियो त कराची में हिन वक़्तु जेका चुरपुर थी रही आहे उहा अफ़गानिस्तान सां ॻंढियल नज़र अचे थी। अफ़गान सूरत हाल जे करे ख़िते में जेके तब्दीलियूं अची रहियूं आहिनि उन में कराची खे बेझड़ाई खां ॾिसी रहिया आहियूं। कराची पाकिस्तान जो मुआशी मर्कज़ आहे, माण्हू हिते रोज़गार लाइ बि ईंदा आहिनि। ख़िते जी सूरत हाल जा कराची ते बि लाज़मी असर पवनि था। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में वज़ीर आज़म खे मौजूदु हुजणु घुरिजे हा। पीपल्स पार्टी वज़ीर आज़म जे अचण ते वॉकआउट जी का बि ॻाल्हि न कई हुई। कराची में हद दाख़िलनि जे मामले ते जांच कमीशन जोड़ण ऐं गुजर नाले जे मुतासिरनि खे मुतबादिल रहाइश ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद रिशा चयो आहे त सिंध काबीना जांच कमीशन जे TOR जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। कमीशन सुठी साख वारे रिटायर्ड ऑफिसर जे मातहत जोड़ी वेंदी। हद दाख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा मुतासिर कमीशन सां राब्तो करे सघंदा। कमीशन लीज़ या सब लीज़ में बदउनवानी जे ज़िम्मेवारनि जी बि निशानदेही कंदी। इहो बि ॾिठो वेंदो त अदालती फ़ैसिले में रही नस्ला टावर जी लीज़ खे इंसानी बुनियादनि ते कीअं रेगुलराइज़ कयो वञे। सुप्रीम कोर्ट बि बनी गाला खे रेगुलराइज़ कयो हो। सुप्रीम कोर्ट जे ताज़नि फ़ैसिलनि जे हवाले सां सुभाणे 3 दरख़्वास्तूं दाख़िल कयूं वेंदियूं। अदालत खे दरख़्वास्तुनि ते जल्द ॿुधणी जी बि इस्तदा कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी सलामती बाबति पार्लिमानी कमेटी इजलास में छो न आयो। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत खां वज़ाहत जो मुतालबो करे छॾियो। नेयर बुखारी चयो आहे त छा वज़ीर आज़म लाइ क़ौमी सलामती कमेटी इजलास में शिरकत खां वधीक ॿियूं मसरूफ़ियतूं अहम हुयूं। वज़ीर आज़म पैगाम ॾिनो त मुल्की तौर पर ॾेही पॉलिसी में संदसि का दिलचस्पी न आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी वज़ीर आज़म जी गैर हाज़िरी जा कारण ॿुधाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म इजलास में शिरकत लाइ अची रहियो हो। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ स्पीकर खे पैगाम मोकिलियो त वज़ीर आज़म ईंदो त हू वॉकआउट करे वेंदो, जंहिं ते वज़ीर आज़म चयो वॉकआउट जी ज़रूरत न आहे, अवां इजलास में शिरकत कयो, मां नथो अचां। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब तरफ़ां फवाद चौधरी मथां कूड़ ॻाल्हाइण जो इल्ज़ाम। मरियम औरंगज़ेब चयो त शहबाज शरीफ़ कंहिंखे बि पैगाम न मोकिलियो हो। फवाद चौधरी वटि शहबाज शरीफ़ या उन जी ऑफिस जो को सबूत आहे त पेश करे। छा इमरान ख़ान कोरोना बाबति मीटिंग मां शहबाज शरीफ़ जे चवण ते हलियो वियो हो। फवाद चौधरी वाविला कंदड़ मशीन आहे, शहबाज शरीफ़ कीअं मना करे हा। इजलास स्पीकर घुरायो हो। अमेरिका ऐं नेटो फ़ौज अफ़गानिस्तान जो बगराम एयरबेस ख़ाली करे छॾियो। अफ़गान हुकूमत जो इम्तिहान शुरू। अमेरिका जी दिफ़ा बाबति इख़्तियारनि जो चवणु आहे त बगराम एयरबेस 20 सालनि खां जंग जो मर्कज़ हो। अफ़गान तालिबान तरफ़ां अमेरिकी फ़ौज जी वापसी जी आजियां। तालिबान ऐं अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस में छिकताण जारी। तालिबान जो काबुल जे केतिरनि ई ज़िलनि ते कब्ज़ो बरक़रार। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ओचितो तबियत ख़राब थियण सबबि इस्पताल मुंतक़िल। बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद ऐं बख्तावर भुट्टो ज़रदारी मुड़िस सां गॾु दुबई मां कराची पहुची विया।
बहरिया टाउन खिलाफ केस दाख़िल कराइण वारे मामले में फरियादी अमीर अली गबोल मलिक रियाज़ खिलाफ केस दाख़िल कराइण खां फिरी वियो। दरख्वास्त गुज़ार पुलिस खिलाफ बि तौहीन अदालत जी दरख्वास्त दाख़िल न कराई। फरियादी अमीर अली गबोल वकीलन के ॿुधायो त खेसि गुज़िरियल राति खां दबाव विधो पियो वञे। वकीलन जो चवणु आहे त असां तौहीन अदालत जी दरख्वास्त तैयार कई हुई पर फरियादी फिरी वियो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त सुभाणे ताईं RLN जी 70% बहाल थी वेंदी। जहाज़ जी तब्दीली जो कमु गुज़िरियल ॾींहुं मुकमल थी चुको आहे। RLN जी 40% फ़राहमी शेड्यूल खां अॻु ई थी चुकी आहे। मुझे तो नैब भी हुकूमत की तरह इंतहाई नालायक और नाअहल भी है। ये जो कह रहे हैं ना, ये जो 31A है, ये सबसे पहले तो चेयरमैन नैब के ऊपर लगना चाहिए, जो अपने इख्तियारात का हुकूमत की हिमा पर गलत इस्तेमाल करता है। मुझे ये तवक्को नहीं थी कि हलीम आदिल शेख की गिरफ्तारी का मुतालबा करने पे नैब को इतना पेट में मरोड़ उठेगा। तो भाई भेजो नोटिस मुझे 31A में, मैं तो कह रहा हूँ भेजो। मैं तो इंतजार कर रहा था कि जब सखर में चेयरमैन नैब ने जबरदस्ती आकर लेबर के जो फ्लैट थे वर्कर वेलफेयर बोर्ड के, उनको तकसीम किया था मजदूरों में, गैर कानूनी तौर पर किया था, हमारे ऑफिसर्स को दबाव डालकर किया था और मुझे उसने धमकी भेजी थी कि हम तुम्हें देख लेंगे। मैं इंतजार कर रहा हूँ कि मुझे देखो आप आके। ये बदमाशी जो नैब ने मचाई हुई है मुल्क के अंदर, ऐसे नहीं चलेगी। मैं हलीम आदिल शेख की गिरफ्तारी का मुतालबा कर रहा हूँ, पेट में मरो। चेयरमैन नैब को पड़ा भाई, आपको क्या तकलीफ है? आप कहते नहीं पकड़ते। जो मुझे कहना है मैं कहूंगा। आपकी ये नालायकी पर मुश्तमिल जो प्रेस रिलीज हैं, ये जबानबंदी नहीं कर सकती हैं। आप गलत आदमी से पंगा ले रहे हो, मेरे से पंगा ना ले। आप नैब के PTI हुकूमत जियां आला दर्जे जो नालायक ऐं नाअहल समझूं था। उम्मीद न हुई त हलीम आदिल शेख जी गिरफ्तारी जे मुतालबे ते नैब खे पेट में मरोड़ पवंदा। नैब गलत माण्हू सां फिटाए रहियो आहे। प्रेस रिलीज सां ज़ुबानबंदी नथी करे सघिजे। सिंध जे सूबाई वज़ीर सईद गनी नैब चेयरमैन ते धमकियूं ॾियण ऐं इख्तियारनि जो गलत इस्तेमाल करण जा इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त चैलेंज कयां थो त नैब नोटिस मोकिले कमेटी अॻियां वेही संदन करतूत वाइका कंदुसि। नैब चेयरमैन इमरान नियाज़ी हथां ब्लैकमेल थी रहियो आहे। सखर में लेबर खाते जा फ्लैट्स गैर कानूनी तौर विरहाइण वक़्तु नैब चेयरमैन ऑफिसर्स ऐं मूंखे धमकियूं ॾिनियूं। नैब तरफ़ां तहवील में वरितल घर ऐं गाॾियूं संदन ऑफिसर्स इस्तेमाल करे रहिया आहिनि। सईद गनी तरफ़ां हलीम आदिल शेख जो नालो ECL में शामिल करण जो बि मुतालबो। हमारे लड़कों को मारा है पुलिस वालों ने, कुछ लड़के हमारे बेहोश हुए हैं। किसी से होता जेकर तुम्हारी नजर में आए तभी तो आई बताऊं ये दिस है ये दिस ये क्या खरेदी दो ऐं कराची में माज़ूरनि तरफ़ां सरकारी नौकरियुनि लाइ सिंध असेंबली ॾांहुं मार्च जी कोशिश। पुलिस खेनि असेंबली भरिसां रोके वरितो। पुलिस सां चकरनि में ॿ ॼणा बेहोश थी विया। माज़ूर फुआरा चौक वटि धरणो हणी वेही रहिया। माज़ूरनि चयो आहे त सिंध हुकूमत कोटा तहत नौकरियूं ॾियण बदिरां तज़लील जो निशानो बणाए रही आहे। नोटिस वरितो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमें ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं, शॉर्ट ब्रेक खां पोइ।